बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। निज़ामुद्दीन जक्सी तव्हांखे महिमान नवाज़ी ॾेखारींदो। मास्टर अब्दुल समद जक्सी जी जेको रेड कारपेट ते वॉक करे रहियो आहे। इहो ताक़ आहे, हिन में महिमान नवाज़ी तव्हांखे खाराईंदासीं शाम जो। ॾिसिजो कहिड़ी आहे हीअ जेके ताम ठहनि पिया। हीअ मानीन पचाइण वारो सुघड़ असां हथु कयो आहे, जेको ख़ासि करे पार्सल थी आयो आहे। किथां आयो आहे पार्सल थी इहा मूंखे बि ख़बर कोन्हे, पाण खिले पियो। उन खां पोइ जेके ताम ठहनि पिया उन में तव्हां ॾिसी सघो था। हीअ गोल गोल अलाए छा पिया ठाहिनि। मूं हुन खां पुछो, मुंहिंजो ॿुधाए त सही हिन जो नालो छा आहे। चई यार नाले जी मूंखे का ख़बर कोन्हे, बाक़ी आउं ठाहिण वारो आहियां, रुॻो अख़बार जे पने में जेको आहे सो वेड़ींदो अचां, हिननि खे ठाहींदो अचां। इहो पोइ खाई पोइ ॾिसंदासीं छा आहे। उन खां पोइ जेके आहिनि से ॿिया बि माल जेके ठहिया पिया उन्हनि जा नाला त मूंखे आया पिया, जंहिंमें ही सलाद आहे। सलाद त मूं ॾिठो हिन में ॻाढ़ा ॻाढ़ा गजर, हिननि खे पार्सल करे थैली हणियो वियो, जहिड़ो अलमुर्तज़ा होटल वारे सलाद पिया ठाहिनि। उन खां पोइ बाद में मूं ॾिठो त जेको सो माल खाइण वारा पुॼी विया हुआ। पोइ माल खाइण महिल जेॾी महिल ॾिठासीं, माशाअल्लाह माण्हू त गंज हुआ। महिमान नवाज़ी छाजी आहे इहा तव्हांखे बाद में ॿुधाईंदासीं। ऐं जेके दोस्त आहिनि इन्हनि खे छा छा ॾिनोसीं लुंगियुनि जा तोहफ़ा उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेके दोस्त आया आहिनि सभु के हिते जा आहिनि, के भठोरे जा आहिनि। भठोरे शहर जा जेके ख़ासि महिमान हुआ उन्हनि जा बि नाला आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि अॻिते हली। ऐं हीअ कहिड़ी ख़ुशी में मानी जी दावत हुई इहा बि तव्हांखे आउं ॿुधायां थो, पर इन शइ खां पहिरीं तव्हां पूरो व्लॉग ॾिसंदा अचो। हे जेके दोस्त हुआ उन्हनि जा जेके नाला वग़ैरह कुझु अचंदा, कुझु मूंखे कोन था अचनि। अब्दुल समद जक्सी हिननि जी मान में, अमीर उमर जक्सी हिननि जी मान में वॾी मानी दावत कई। अब्दुल समद अमीर उमर जो फर्ज़ंद आहे ऐं अमीर उमर जक्सी मुंहिंजो प्यारो सोटु आहे। सोटु बि आहे, मामू बि थिए थो। उन में जेके दोस्त आयल आहिनि उहे बि सभु जेके आहिनि असांजा मान वारा आहिनि, इज़त वारा आहिनि। हीअ जेका महिमान नवाज़ी ॻोठ अब्दुर्रहमान जक्सी में थी, हिन में जेका अॻुवाणी आहे उहा मुंहिंजी हुई। ऐं आउं तव्हांखे वीडियो में बि ॾिसण में हीअ अब्दुल वाहिद परियाड़ आहे। अब्दुल वाहिद ॾिनो परियाड़ जंहिंखे चयो वेंदो आहे। ठीकु आहे, हिननि खे लुंगी जो तोहफ़ो अमीर उमर जक्सी पेश पियो करे। हीअ दोस्त वाहिद ने परियाड़ सां गॾु आयो, हिन जो नालो मूंखे कोन थो अचे। उन खां बाद में असांजो प्यारो दोस्त आहे मुर्तज़ा चांडियो। मुर्तज़ा चांडियो तमामु खिलबो हसी मज़ाक माण्हू आहे। हीअ पछाड़ी में उथियो कोन अची मूंखे लुंगी तोहफ़ी वेठे वेठे विहार। मुंहिंजो वेठे वेठे कोन मिलंदी बाबा, उथी बीहणो पवंदो। उथी बीठो वरी मथे करे बीह रहियो, जेको ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो हूंदो आहे ईअं मन थी बीह रहियो। पोइ हीअ असांजो प्यारो दोस्त आहे ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो, सोबो ख़ान चांडे जो आहे। तमामु बहितरीनु शख़्सियत आहे। हिन जो जेको आहे सो खिल मज़ाक वारी आदत आहे। उन खां पोइ असद मेमण भठोरे जो आहे। ऐं हीअ जेका दावत हुई इहा अमीर उमर जक्सी भठोरे जी बनी आहे। बनी जे मामले जे करे हीअ वॾी दावत रखी वई हुई, जेका अमीर उमर जक्सी असांखे थर मां वापसि घुराए वरितो। जी जल्दी थर मां पुॼी वञो ऐं असांखे हीअ दावत करणी आहे। इहा दावत असांखे हीअ अब्दुल सलाम शोरो आहे। हीअ साईं जन जी झोक जा आहिनि, तमामु बहितरीनु दोस्त आहिनि। इहे बि असांजा उते मिलंदा रहंदा आहिनि, भठोरे बनी ते वेंदा आहियूं। ऐं उहा भठोरे बनी बि तव्हांखे कॾहिं विज़िट में व्लॉग में आउं घुमाईंदुसि। उन बनी में सिस्टम जेको आहे सो अब्दुल वाहिद परियाड़ साहिबु सेट कयो आहे। ऐं उते परियाड़ जेके आहिनि माइटाणी मिल्कियत आहे। माइटाणी मिल्कियत अमीर उमर जक्सी जी आहे, मुंहिंजे नाने जी बि आहे उते। उन खां पोइ हे दोस्त जेके आहिनि पोड़ो खान लाशारी आहे, इहो बि भठोरे जो आहे। इहो तमामु बहितरीनु शख़्सियत आहे। हीअ जेका दावत हुई इहा जेका अमीर उमर जक्सी ॻोठ अब्दुर्रहमान जक्सी में मुनीर अहमद जक्सी सिविल जज जी ओताक ते रखी वई हुई। मुनीर अहमद जक्सी बि दावत में मौजूदु हो, पर उहो वीडियो में अचण खां क़ासिर थी वियो हुओ। ईअं सम्झो त महिरबानी दोस्तनि जो व्लॉग ॾिसण ते पसंदि अचे फॉलो कजो, सब्सक्राइब कजो। निज़ामुद्दीन जक्सी, थैंक यू।